पनुआकिल तालके में बदमनी लाकानूनियत चोरिन फुरन धाड़न नीगर आबिद नूरदीन शाह पठान जे अगवा खिलाफ ॾोहनि जी रिकवरी लाइ पनुआकिल वासियुनि जो एहतजाज जुमे ते 10 ॾींहं में दाख़िल थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? ख़बर खां आगाह कंदा हलूं त पनुआकिल जी मेहरान मॉडल कॉलोनी मां गुज़िरियल राति हथियारबंद नथां अगवा थियल 7 साला नीगर आबिद शाह वलद नूरदीन शाह पठान हिन महल ताईं पुलिस बाज़ियाब कराए न सघी आहे ऐं पनुआकिल तालके में बदमनी जी भड़कियल बाहि ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। अहिड़े वाक़े खां पोइ नीगर आबिद शाह जे वारसनि ऐं शहरनि में बेचैनी ऐं बेयकीनी वारी लहर पैदा थियल आहे। होॾां अहिड़ो इतला मिलंदे ई सिंध जो सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह ख़ान धारे जो पंहिंजे साथियुनि शबीर अहमद शेख, सलीम गनी ख़ान कलवत, अब्दुर्रज़ाक़ ख़ान धारे जो ऐं मियां अब्दुल कवी इंदड़, नासिर भुट्टो सां गॾु वाक़े वारे हंधि पहुची नूरदीन पठान ऐं उनजे वारसनि सां मुलाक़ात करे खेनि यकीन ॾियारियो आहे त नीगर खे तुर्त बाज़ियाब कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई करे पनुआकिल तालके में अमन अमान बहाल कयो वेंदो। होॾां SSP सखर अज़हर मुग़ल पुण वारदात हंधि पहुची मासूम नीगर 7 साला आबिद शाह जे वालिद नूरदीन पठान ऐं वारसनि सां मुलाक़ात करे खेनि तसली ॾिनी आहे त 24 कलाकनि अंदरि नीगर आबिद शाह खे बाज़ियाब करायो वेंदो ऐं ॾोहारियुनि। महिरबानी अयाज़, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची